अस्सलामुअलैकुम यूट्यूब दोस्तों में तव्हां ख़ैर सां हूंदा। अॼु माहवार सिंधी निज सिंधी अदबी रिसालो अमरता जो थोरो तारीफ़ कराईंदुसि जेके मूं वटि हाणे ताज़ो आया आहिनि 31 अगस्त ते जुलाई 2023 अगस्त 2023 जा ई शुमारा जेको मां तव्हांखे हिन जो तारीफ़ ॾींदुसि हल्को तारीफ़। हीअ माहवार रेगुलर निकिरंदड़ रिसालो आहे। फ़कीर मोहम्मद ढोल जी निगरानी में ही शाया थिए थो पियो ऐं सस्तो मयारी सस्तो शुमारो न एॾी क़ीमत न कुझु 200 रुपए जी क़ीमत आहे तव्हांखे 150 रुपए ते स्टॉलनि ते मिली वेंदो। जुलाई जे शुमारे थोरो तारीफ़ कराईंदो हलां हिन में तव्हांखे मां ॾेखारियां कहिड़ो कहिड़ो मवाद हिन में शामिलु आहे। हीअ हिन जी जेका आहे सो फ़हिरिस्त आहे अमरता रंग आहे। हिन में कहिड़ा कहिड़ा शाइर या अदीब जेको मवाद जो शामिलु आहे कहिड़े कहिड़े मौज़ूअनि ते तव्हांखे मां थोरो हल्को तारीफ़ करायां थो पियो छो त वॾी वीडियो थींदी त पोइ ॾिसंदड़ बोर थींदो आहे। अॻ में असांजे सिंधी अदब खे चाहींदड़ तमामु घटि आहिनि। हीअ जेको आहे सो ही नंढो जुलाई शुमारे जो तारीफ़ ऐं अगस्त वारे शुमारे में जेको आहे सो सभु दोस्तो 200 रुपए जी 150 रुपया महीने ते को वॾी झंझट न आहे, वॾा पैसा न आहिनि, थोरा आहिनि ऐं हिन जा फ़ाइदा किताबनि जा त तव्हां पाण जेको आहे सो हीअ अगस्त शुमारे जा जेके आहिनि सो लेखक आहिनि जेके मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कलम हिन जो खयल आहे तमामु सुठे नमूने सां लिखंदड़ ऐं हिन जी सुठी इहा ख़ासियत आहे असांजे फ़कीर मोहम्मद ढोल जी त हीअ मुसलसल हिन खे शाया कंदो थो अचे पियो। महीने में 2-3 ॾींहं देरि थींदी आहे पर मतिलबु शाया कंदो थो अचे। शाबस आहे हिन खे ऐं रंग ढंग सुठे नमूने सुठे अंदाज़ सां पंहिंजे हणा वणा हिन खे शाया कंदो थो रहे। दोस्तो मुंहिंजो हिन चैनल ते सिर्फ़ु किताबनि जे बारे में ऐं ट्रेवलिंग जे बारे में सिंध जा लिकियल माग मकान उन्हनि खे जेके नवां आहिनि जिते को न वञी सघियो आहे उन्हनि जे बारे में तारीफ़ हूंदो ऐं किताबनि जे मुतलिक़ हूंदो। नवां किताब जेके हाणे त पुराणा किताब मूं वटि पिया आहिनि इलाही उन्हनि ते मां वधीक कोन रखंदुसि पढ़ंदुसि त राय रखंदुसि कहिड़ी शइ मूंखे वणनि थियूं कहिड़ियूं नथियूं वणनि या कीअं। बाक़ी नवां जेके हाणे ईंदा रहंदा उन्हनि ते तारीफ़ रखंदो रहंदुसि। हीअ नवां अमरता शुमारा आहिनि जुलाई अगस्त जा। महिरबानी लख लाइक तव्हांजा मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कमेंट्स कंदा त मुंहिंजो बि मान मथां थींदो, मुंहिंजे चैनल खे जेको आहे सो 4 चंड लॻंदा। तव्हांजी महिरबानी कमेंट्स ऐं पंहिंजी राय खे ज़रूरु आगाह कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी ख़ुशि रहो आबाद रहो।